अस्सलाम वालेकुम दोस्तों, आउं तव्हांजो मेज़बान एडी कुंबर। असीं मौजूद आहियूं हींअर सुहिणी धरती जे हिकिड़े ख़ूबसूरत बाग़ीचे में। हालिया जेके बरसातूं पयूं उन ॻोठनि जा ॻोठ बरसातनि उजाड़े छॾिया, इलाइक़ा भड़भांग करे छॾिया, माण्हू दरबदर थी विया हलिया, बनियूं ॿुॾी वियूं हलियूं, माल मरी वियो हलियो। अहिड़नि ॾुखियनि मरहलनि में के अहिड़ा माण्हू हुआ जिन हणा वणा पंहिंजूं कोशिशूं या सरकारी सतह ते उन्हनि जी जेका मदद थी, हुननि बरसाती पाणी निकाल करे पंहिंजा वण बचाया। ऐं ही बाग़ जेको ॾिसां पियो आऊं, हिते बरसातनि दौरान जॾहिं गुज़र थींदो त हिन में 3 खां 4 फुट पाणी बीठल हूंदो। हे ॻोठ माण्हू खान चांडियो ॻोठ पासे में आहे, पासे में ॻोठ जे जेको आहे सो ख़ूबसूरत बाग़ आहे। हिन खां परे पासे में हिकिड़ो बाग़ आहे, मगर ही बाग़ जेको आहे सो सोभली चांडे जो बाग़ आहे। त हारी हिकिड़े सां असांजी ॻाल्हि थी आहे, उन ॿुधायो त सोभली चांडे जो बाग़ आहे ऐं हू वणनि टिणनि सां मोहबत रखंदड़ माण्हू आहे। उन करे हुन जेके आहिनि से नंढा नंढा वण जेके ॿिया पोखिया आहिनि उहे जवान थिया आहिनि, मगर जे बरसाती पाणी वक़्त सर न निकिरिया त इहे जेके वण आहिनि, इहे बाग़ आहिनि, इहे ख़ूबसूरती आहे, इहा हिन जी तबाह थी वञे हली। ऐं वण टिण कुदरती हुसन आहे, धरती खे सूंहं बख़्शनि था। उन सां गॾोगॾु जेको आहे सो वणनि टिणनि मां असांखे हिन मां मेवो जेको मिले थो, अंब आहे, जीअं मुंहिंजे बैक साइड ते पस मंज़र में ई अंब जो वण आहे, उन खां सवाइ लीमा आहिनि, ज़ैतूननि जा वण बि आहिनि, चकूं जा वण बि आहिनि। इहे जेके फ्रूट थिए थो इहो इंसानु वापराए थो। उन खां पोइ हीउ बाग़ धरती खे सूंहं बख़्शे थो। हिन वक़्तु जेके पस मंज़रनि जा आहिनि उहे तमामु सुहिणा ॾिसण वटि आहिनि। धरती खे जेको आहे सो हर आयो पियो आहे, करे पई उन ख़ुशबू धरती जी, उहा ॾाढी ख़ूबसूरत आहे, वणंदड़ आहे दिलि खे। उन करे सोचियोसीं त इहे जेके नज़ारा आहिनि ख़ूबसूरत असीं तव्हांखे ॾेखारियूं। असीं तव्हांखे हिन यूट्यूब चैनल जे तरफ़ां तव्हांखे असीं इहो बि अर्ज़ु कंदा हलंदासीं त असांजो यूट्यूब चैनल एडी कुंबर खे सब्सक्राइब करणु, लाइक करणु, फॉलो करणु जेको आहे सो न विसारींदा। तव्हांजो पंहिंजो एडी।